अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट में अव्हांखे चऊं था भली कार ऐं प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त ख़िते जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते इसराइल जी जेका वधंदड़ जारियत आहे, उन दौरान असांखे नज़र आयो त सऊदी अरब में 2 ॾींहंनि जी जेका आहे सा अहम कॉन्फ्रेंस थी गुज़री ऐं उन कॉन्फ्रेंस में तुर्की, पाकिस्तान, शाम, लिबनान ऐं फ़लस्तीन समेत 50 जेके मुस्लिम कंट्रीज़ आहिनि उन्हनि जे सरबराहनि ऐं उन सां गॾोगॾु OIC आहे या अरब लीग उन जे नुमाइंदनि शिरकत कई आहे। ऐं जेको बयानु जारी थियो या जेके हींअर ताईं ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त सऊदी वलीअ जेके आहिनि मोहम्मद बिन सलमान, उन्हनि जो चवणु आहे त आलमी बिरादरी जेका आहे उहा इसराइल खे ईरान जी जेका ख़ुदमुख़्तियारी आहे उनजो पाबंद बणाए। उन सां गॾोगॾु उन्हनि इहो बि चयो आहे त फ़लस्तीन ते इसराइल जो जेको कब्ज़ो आहे उहो कब्ज़ो ख़तमु करायो वञे ऐं उन्हनि इहो बि चयो त असीं 2 रियासती जेको हल आहे उन लाइ बैनुल अक़वामी इतिहाद जी शुरूआति करे चुका आहियूं। ऐं उन कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ जो इहो चवणु हो त इसराइल खे हथियारनि जी जेका फ़राहमी आहे उहा रोकी वञे ऐं इस्लाम जंगी ॾोहनि जो जेको केस आहे उहो हलायो वञे ऐं गज़ा में फौरी तौर ते मुकमल जंगबंदी कई वञे। उन सां गॾोगॾु तुर्क सदर रजब तैयब अर्दगान जो इहो चवणु हो त जेके बि मुस्लमान कंट्रीज़ आहिनि उन्हनि सभिनी खे पंहिंजा इख़्तिलाफ़ विसारे हिन वक़्तु हिकु आवाज़ु जेको आहे उहो थियणु खपे ऐं इसराइल जेको आहे फ़लस्तीनियुनि जो वजूद ख़तमु करणु चाहे थो। हीअ जेका कॉन्फ्रेंस आहे उन जी मौजूदा सूरत हाल में केतिरी अहमियत आहे ऐं उन सां गॾोगॾु सऊदी जो जेको वलीअहद आहे उन जे तरफ़ां ईरान जे हक़ में अहिड़े क़िस्म जा जेके बयान ॾियणा आहिनि उहे छा था साबित कनि। ऐं मौजूदा वक़्त में असीं ॾिसूं था त कुझु टाइम पहिरियां सऊदी अरब जो जेको वफ़द आहे उन ईरान जो दौरो बि कयो आहे ऐं ईरान जे हक़ में अहिड़े क़िस्म जा बयान ॾियण जेके आहिनि सऊदी जे तरफ़ां उहे छा था साबित कनि ऐं उहे इसराइल जे हवाले सां या अमरीका ॾांहुं उनजो कहिड़ो पैगाम वञे थो। अॼु प्रोग्राम में पाण उन ते कंदासीं ॻाल्हि ॿोल ऐं गॾोगॾु पाण प्रोग्राम में PTI जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका हिकु भेरो ॿीहर जेका आहे सा धमकियुनि ते लही आई आहे ऐं बार बार चयो थो वञे त जल्द बानी PTI जेके आहिनि फाइनल कॉल ॾींदा ऐं मुल्क गीर जेका आहे सा उहा तहरीक शुरू थींदी ऐं उहा जेका तहरीक हूंदी पंहिंजा मक़सदु माण्हुनि खां सवाइ उन जा जेके माण्हू आहिनि उहे वापसि पंहिंजनि घरनि ॾांहुं न वेंदा। अहिड़े क़िस्म जा ऐलान पाण पहिरियों बि ॿुधा आहिनि पर मौजूदा हालतुनि में अहिड़े क़िस्म जा वरी बयान जेके आहिनि सो साम्हूं अचनि पिया। उनजो मक़सदु छा आहे ऐं हींअर ताईं जेका पाकिस्तान जी तारीख़ असांखे ॿुधाए पई त का बि जेका तहरीक आहे ख़ासि तौर ते वॾी लेवल ते उहा ॾिसूं त एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट खां सवाइ अॼु ॾींहं ताईं त का एॾी ख़ासि कामयाबु कोन थी आहे जंहिंजे नतीजे में का वक़्त जी हुकूमत हली वञे कंहिं तहरीक जे नतीजे में। सो हींअर त एस्टेब्लिशमेंट ऐं मौजूदा जेका हुकूमत आहे उनजो जेको इतिहाद आहे या जेको सेम पेज आहे उहो सभिनी जे साम्हूं आहे। जेको घुरियो वञे थो उहो उन्हनि खे मिले थो ऐं शायदि जेको घुरनि नथा उनखां घणो मिले थो। पोइ एक्सटेंशन जा मामला हुजनि, सर्विसिस चीफ जी मुदत मुलाज़मत में वाद हुजे, शक जे बुनियाद ते 90 ॾींहंनि अंदरि कंहिंखे तहवील में रखिणो हुजे, 26वीं आइनी तरमीम हुजे, जजनि जी भर्ती हुजे, छा कुझु न पियो थिए। ऐं अहिड़ी सूरत हाल में जेका आहे सा एस्टेब्लिशमेंट PTI जा वरी जेके लाॻापा आहिनि उन्हनि जी छा सपोर्ट कंदी ऐं जेकॾहिं का अहिड़े क़िस्म जी तहरीक पहिरीं ॻाल्हि त हले थी त हुकूमत जो रद्दमल छा हूंदो, रिप्लाई छा हूंदो। राणा सनावला जो चवणु आहे त उहो बि ॾिसण वटां हूंदो। ऐं अॼु हिकिड़ो नंढिड़ो ट्रेलर बि असांखे नज़र आयो त जेके बानी PTI सां अॻुवाण मिलण लाइ अडियाला जेल पहुता हुआ जंहिंमें असद कैसर हो, सीनियर अॻुवाण काफ़ी, उहो उमर अयूब साहब हुजनि, शिबली फराज़ हुजनि, उन सां गॾोगॾु अहमद ख़ान साहब, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। आया हुआ गिरफ़्तार थियल पंहिंजे जेके क़ैद में आहिनि बानी उन सां मुलाक़ात जे लाइ ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। दो खे कुझु देरि खां पोइ उन्हनि खे छॾियो वियो पर इन्हनि जी गिरफ़्तारी छा थी साबित करे उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। इब्राहिम कुंबर साहब ऐं माजिद मक़सूद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ॿिन्ही दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी साईं। इब्राहिम साहब, शुरूआति कयूं था पाण जेका ही सऊदी अरब में 2 ॾींहंनि वारी कॉन्फ्रेंस थी ऐं कॉन्फ्रेंस त पंहिंजी जॻह ते पर कॉन्फ्रेंस खां पोइ जेके बयान आया आहिनि ख़ासि तौर ते जंहिं बयान खे अहमियत ॾिनी पई वञे उहो बयानु आहे सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जो, जंहिं इसराइल जे हवाले सां त घणो कुझु ॻाल्हायो आहे पर ख़ासि तौर ते ईरान जे हवाले सां उन्हनि जेको कुझु ॻाल्हायो आहे उनजी अव्हां केतिरी अहमियत पिया ॾिसो त हू दुनिया खे चवनि पिया त इसराइल खे पाबंद कयो त ईरान जी ख़ुदमुख़्तियारी जो ख़्यालु करे, यानी जेके हमला वग़ैरह थियनि पिया उहे बंदि थियणु खपनि, या उन्हनि जो इहो चवणु आहे त फ़लस्तीन ते जेको कब्ज़ो आहे इसराइल जो उहो ख़तमु करायो वञे। सो माज़ी में त ईअं ई नज़र आयो आहे त सऊदी वली अहद खे ट्रीट कयो वेंदो आहे ॼण त अमरीका ऐं इसराइल जो जेको आहे सो दादले तौरु उन जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जे बयान अचण जी केतिरी अहमियत आमी ॾिसो पिया। महिरबानी नसीर साहब। बिल्कुलु सऊदी अरब जो जेको किरदारु माज़ी में रहियो आहे
ही जेका हाणोकी सूरत हाल नज़र पए अचे या ही जेको बयानु आहे वली अहद जो, इहो पॉलिसी शिफ्ट इनखे चई सघिजे थो, जेकॾहिं हू उन में सीरियस आहिनि ऐं सीरियस लॻनि बि था, छाकाणि जो सऊदी जेको आर्मी चीफ आहे उन ई ईरान जो दौरो कयो आहे। इहा जेको ख़ुदि हिकिड़ो अंदरूनी जेको अरब कंट्रीज़ जो जेको तकरार हो उहो माठो थींदो नज़र पियो अचे। ही जेका कॉन्फ्रेंस जी आहे ही इंतिहाई अहमियत जी हामिल आहे, इहा अॻु में थियणु घुरिजे हा, छाकाणि जो OIC जहिड़ी जेका असां तंज़ीम आहे उन ई को अहिड़ो ॿूटो न आहे ॿारियो। हिन सूरत हाल में जेका कॉन्फ्रेंस थी आहे उन में खुले ऐं वाज़े लफ़्ज़नि में सऊदी अरब जे तरफ़ां अहिड़ो पैगाम ॾियणु त इहा ॻाल्हि सही आहे, पर ही जेको तकरार इवन इसराइल गज़ा जो या इसराइल लबनान जो या इसराइल ईरान जो बुनियादी तौर ते इहो टिरुखी चइजे या जेको सो हिकिड़ो तमामु गहरे क़िस्म जो जेको तकरार आहे। आम तौर ते किथे उहे मज़हबी या तारीख़ी जाग्राफियाई उहो तकरार हलंदा रहंदा आहिनि। हिते त ही जेको इशू आहे इहो इशू तमामु घणनि मामलनि खे जेको सो टच करे थो, उन जे करे बिल्कुलु इहा वक़्त जी ज़रूरत आहे त जेके सपोर्टर आहिनि फ़लस्तीन जा या ईरान जा या लबनान जा, यानी एंटी जेके इसराइली या इसराइली जेको सो कब्ज़ो आहे उन जे जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे बिल्कुलु हिकु हंधि थियणु, हिकु हंधि जेको सो वेहणु घुरिजे। पर आम तौर ते जेके आलमी तकरार थियनि था उन्हनि में उन्हनि खे हल जे लाइ जेके जेके आम रवाजी तौर तरीक़ा हूंदा आहिनि, हिननि मामलनि में वरी थोरो अजीब आहे। मिसाल तौर हिकिड़ियूं जेके लॉन्ग टर्म शॉर्ट टर्म पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि, ॿियूं लॉन्ग टर्म हूंदियूं आहिनि, पोइ उन्हनि में इंटरनेशनल जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे इन्वॉल्व कबो आहे, जेके इंटरनेशनल फोरम हूंदा आहिनि। शॉर्ट टर्म में ख़ुदि जेको सो इहे ई आहिनि हिकमत अमलियूं बा सीज़ फायर थींदो आहे, उन खां पोइ जेके आहिनि कॉन्फिडेंट जेके बिल्डिंग मेयर्स खणिबा आहिनि, हिक ॿिए सां सहकार वधाइबो आहे, पोइ स्ट्रेटजिक पॉइंट ऑफ व्यू खां हुजे या मुआशी पॉइंट ऑफ व्यू खां हुजे, या जेको सो लॉन्ग टर्म में वरी बाक़ी ॿियूं शयूं जेके आहिनि उहो उन ई में ॿियनि जी जेका ॿियनि खे इन्वॉल्व कबो आहे, ऐं वरी जेको सो इन क़िस्म जा के आलमी मुआहिदा बि कबा आहिनि जिन में चाकरी ॿियनि जी हूंदी आहे। हिते थोरो मामिलो घणो जेको सो आहे उहो मुनफ़रिद बि आहे ऐं मुख़्तलिफ़ बि आहे ऐं तकरार तमामु घणो पुराणो आहे। उन जे करे उन खे हल करण जे लाइ इहो दुरुस्त आहे त उहे मुल्क जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके अरब दुनिया आहे ऐं पोइ बाक़ी जेका मुस्लिम जेके सोकाल मुस्लिम उमा चयो थो वञे, उन्हनि खे इन्वॉल्व रुगो बयानबाज़ी ताईं थियणु न पवंदो, थियणु मतिलबु न घुरिजे। उन्हनि खे सिंसियरली ॿियनि आलमी क़ुवतुनि खे जिन जिन सां हू वेझा आहिनि उन्हनि खे क़ाइल करिणो पवंदो हिन इशू ते, जीअं हिकु ई भेरो ही मामिलो जेको सो आहे उहो हल थी वञे। ही जेके बयान अॼु आया आहिनि या जेको पधरनामो जारी थियो आहे, चलो उहो ठीकु आहे, वक़्ती तौर ते उहो सही आहे, उहो उन्हनि जे उन मां उन्हनि जो जेको सो मौक़ुफ़ ज़ाहिर थिए थो, पर हिन सॼे आलम में जेके मुस्लिम मुल्क आहिनि उन्हनि में केतिरी क़ुवत आहे, हू जेके इंटरनेशनल जेके लॉबीज़ आहिनि या इंटरनेशनल जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि खे केतिरो इन्वॉल्व करे सघनि था, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे। ऐं उन खां बि वधीक ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उहे जेके अंदरूनी इख़्तिलाफ़ आहिनि, मिसाल तौरु ईरान ऐं सऊदी जे हवाले सां त केरु जेको सो सदाईं इहो तासुर मिलंदो रहियो आहे त उन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ एतिरा आहिनि, उन जे करे सऊदी जो पलड़ो जेको सो हमेशह जेको पासो सऊदी हमेशह अमेरिका जो खणंदो आहे या उन जे ज़रिए इसराइल जो खणंदो आहे। त हिननि जा ख़ुदि जेका आहिनि उहो तज़ाद ख़तमु थियणु घुरिजनि, ऐं ही फोरम आहे या ही कॉन्फ्रेंस हुई इन खे लाभाइती कॉन्फ्रेंस उन सूरत में थी सघे चई सघिजे थो जॾहिं अमली तौर ते को हिननि जो ठाह थी वञे या को अहिड़ो नतीजो साम्हूं अचे जंहिंखे दुनिया जेको ॾिसी सघे। सही, ऐं उन तरफ़ चयो आहे त ॿ रियासती हल जेको आहे उहो बि बाद में अव्हां खां मालूम कंदासीं। वाजिद साहब, अव्हां हिन कॉन्फ्रेंस जो सऊदी अरब में थियणु उहा बि मौजूदा हालतुनि में उनखे अव्हां कीअं था ॾिसो, ऐं 50 जेके मुस्लिम मुल्क आहिनि उन्हनि जा सरबराह उनमें शरीक थियनि था, ऐं वरी जेको बयानु अचे थो ख़ासि तौर ते ईरान जे हक़ में सऊदी वलीअ जो बयानु अचणु, उनखां पहिरें सऊदी वफ़द जो ईरान वञणु,
त इनखे अव्हां छा था सम्झो सऊदीअ जे तरफ़ तां इहो कहिड़ो जेको आहे पैगाम ॾियण जी कोशिशि कई वई आहे इसराइल हुजे या अमेरिका उनखे? महिरबानी नसीर साईं। ॿ फैक्टर वॾा अहम आहिनि। हिकु त जेका मिडल ईस्ट जी जेका क्राइसिस आहे ख़ासि करे इसराइल सां, उन में ज़ाहिर आहे उहे जेके फ़लस्तीन आहिनि उहे बि अरब आहिनि ऐं उन अरबनि जे करे सऊदी में कुझु अनरेस्ट आहे। थी के उन्हनि आहे त बादशाह पर हिकिड़ो अनरेस्ट ज़रूरु आहे। ॿी जेका ॻाल्हि आहे उहा जेका मोहम्मद बिन सलमान आहे उहो हिकिड़ो डायनामिक लीडर आहे। उहो चाहे बि थो त जेके आहिनि से ईरान सां ऐं ॿिया जेके पड़ोसी मुल्क आहिनि सन उन्हनि सां जेके हालात आहिनि उहे बहितर थियणु खपनि। ऐं जेको टियों अहम जेको इशू आहे या जेको सबबु आहे उहो इहो आहे त ॾिसो, ईरान हिकिड़ो कंज़र्वेटिव मुल्क आहे, इन में को बि शक कोन्हे, ऐं हिकिड़ो शिया मुल्क आहे ऐं दुनिया में हुनजूं प्रॉक्सीज़ आहिनि। पर हक़ीक़त इहा आहे त गुज़श्ता जेको इब्राहिम रईसी साहब हो उन जी वॾी कोशिशि रही हुई त सऊदी अरब सां ऐं दुनिया सां ऐं चीन सां, ऐं मां सम्झां थो त हिन में बि चीन जो वॾो रोल हूंदो जेको हिननि खे पंहिंजो पाण खे हिकिड़ी जॻह ते आंदो अथसि। पर मुंहिंजे ख़्याल में त हीउ जेको बयानु ॾिनो वियो आहे, इहो बयानु हीउ जेको गज़ा जी जेका सूरतहाल आहे, जेका सऊदी अरब में माण्हुनि जो जेको ज़ाहिर हुकूमत सां कोन ॻाल्हाईंदा हूंदा पर अरब हुजण जे करे उते जेको अनरेस्ट आहे उन जे सबबु हिन ॻाल्हायो। ऐं ॿियो आउं सम्झां थो त जेकॾहिं इहे मुल्क पाण में चाहिनि पिया उनमें पाकिस्तान जो अहम रोल थी सघे थो, छो त पाकिस्तान न्यूक्लियर स्टेट आहे। जेकॾहिं हिननि मुल्क में कंहिं बि क़िस्म जो को अञा जनरल पदरनामो त कोन आयो आहे, उहो त अञा मुंहिंजे नज़रनि मां कोन गुज़रियो आहे, पर अञा इहा शायदि कॉन्फ्रेंस अॼु इख़्तिताम थींदी या कंक्लूड थींदी पोइ ईंदो। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इन जो जेकॾहिं बयानु अचे थो, अहिड़ो जेको गॾियल बयानु अचे थो त बाबा मिडल ईस्ट जी जेका सूरतहाल आहे ख़ासि करे इसराइल जे कॉन्टेक्स्ट में उनखे जेकॾहिं डिफ्यूज़ न कयो वियो त पोइ असांखे को ॿियो रस्तो अख़्तियार करणो पवंदो। दो के हींअर तव्हांखे ख़बर आहे सम्झो था त इन लेवल ताईं वञी सघनि था, अहिड़ो बयानु ॾेई सघनि था? ॾिसो, इन में ॿ टे शयूं आहिनि। चाइना जो बि वॾो हथु आहे, छो त तव्हां ख़बर आहे त चाइना ईरान ऐं सऊदी अरब में इन्हनि खे ठाहिण में उन जो हिकिड़ो वॾो रोल आहे। ऐं इसराइल बि अकेलो न आहे न, पाण खे इहो बि न विसारणु खपे न। उहो वॾो हिकिड़ो रोल आहे। बहरहाल जेकॾहिं हींअर जेके ट्रम्प आहिनि उन जा जेको इज़राइल जो जेको सदर आहे उन सां बि उनजा जेके आहिनि से तमामु सुठा तालुकात आहिनि ऐं उनजा तालुकात जेके आहिनि से उहो मोहम्मद बिन सलमान सां बि आहिनि। सवाल इहो आहे त इहो अमेरिका जे लाइ बि ॾाढो ॾुखियो हूंदो त जेको आहे सो उहो सऊदी अरब खे नाराज़ करे। सो मुंहिंजे ख़्याल में का न का इहो आउं चई सघां थो त इन जे करे जेको इसराइल जो जेको नैरेटिव हो उनखे वॾो नुक़सानु पियो आहे। छो त इसराइल जे नैरेटिव खे इन करे नुक़सानु पियो आहे त तव्हांखे ख़बर आहे त अॼु खां साल खनि ईअं लॻियो पियो त ॼण इसराइल खे पूरा मुस्लमान मुल्क तस्लीम करण वारा आहिनि। हाणे उहा शइ बिल्कुलु जेका आहे तब्दील थी चुको आहे। मुस्लमान मुल्कनि में उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी नफ़रत शुरू थी विया, छो त हिन नसल कसी परसिक्यूशन जेका मुस्लमाननि जी हुननि शुरू कई आहे उते ख़ासि करे फ़लस्तीन जे लाइ। इहो इसराइल जे लाइ मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो नैरेटिव मुस्लमाननि में जेको तब्दील थियो आहे उहो उनजे लाइ वॾो नुक़सानु आहे। इसराइल लॻे थो त आइसोलेटेड थी वेंदो, ख़ासि करे मिडल ईस्ट में उनजी का हैसियत कोन रहंदी, को बि मुल्क उन सां वापार कोन कंदो। तव्हां ॾिठो त जेको बयानु आहे तुर्किया जे जेको सदर आहे एर्दोगान जो, उहो बि ॾाढो अहमियत जोॻो आहे। उन बि चयो आहे ऐं यकीनन शहबाज शरीफ़ बि सख़्तु बयानु ॾिनो, पर शहबाज शरीफ़ जे सख़्तु बयान सां गॾु इंडिया जे कॉन्टेक्स्ट में जेको बयानु ॾिनो आहे उनजे करे थोरी उन्हनि में आहे, उन्हनि सां एग्री कोन था कनि कुझु माण्हू। पर ॾिसूं छा थो थिए। इन जो जेकॾहिं पदरनामो अचे थो उन में का अहिड़ी स्टेटमेंट अचे थी उनजो यकीनन जेको आहे सो मिडल ईस्ट जी सियासत ते, रीजनल सियासत ते हिकिड़ो असर त पवंदो। सही। इब्राहिम साहब, साॻियो सवाल त माना सऊदी अरब खे हिन जी मेज़बानी करणु या इहो एतिरनि सरबराहनि खे घुराइणु अहिड़ो सख़्तु बयानु ॾियण जी ज़रूरत छो पेश आई अव्हां जे ख़्याल में? ऐं वाक़ई जेके सऊदीज़ आहिनि शहरी उन्हनि जे विच में बि हिकिड़ो ग़म गुस्सो आहे फ़लस्तीन खे वठी करे, या कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त मोहम्मद बिन सलमान खे इहो बि नज़र अचे थो जेका टेक्नोलॉजी आहे इसराइल वटि जंहिंखे जॾहिं चाहे जिते चाहे हिट करे सघे थो, सो उनजे करे हू पंहिंजा मुस्लिम जेके इतिहादी आहिनि कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त उहे वधाइणु चाहे थो, पंहिंजा रिलेशन बहितर करणु चाहे थो। कॾहिं ईअं न थिए जो उन्हनि जो बि वारो अचे या अहिड़ी का सूरत हाल थिए। इहा सूरत हाल आहे या जेको फ़लस्तीन में जेको कुझु थिए पियो उन ते जेका कावड़ आहे सऊदी अरब जे शहरनि में उनखे माठो करण लाइ इहो सभु कुझु थिए पियो? त जेको फ़लस्तीनी काज़ जेको सो आहे या फ़लस्तीनी जी जदोजहद आहे हिकिड़ी तारीख़ी जदोजहद आहे ऐं उन ई सां गॾु जेको इसराइलियन इन्वेडिंग जेका सा आहे या उन्हनि जी बर्बरियत आहे जेका सा ज़ुल्म आहे उनजी बि हिकिड़ी तारीख़ आहे।
सम्झां थो मोहम्मद बिन सलमान जेको सो उहो अरब ऐं मुस्लिम वर्ल्ड जो हिकिड़ो बहितरीन जेको लीडर साबित थी सघे थो ऐं हू सम्झे थो हुन हेसि ताईं जेको सो उहो सऊदी अरब ते कमु पियो कयो ऐं हाणे हू सम्झे थो त हिन में समूरनि हुन में इहा सलाहियत आहे त हू समूरनि मुल्कनि खे गॾु वठी इन मामले ते ध्यानु छिकाए। सही पर आउं सम्झां थो त जेके अरब वर्ल्ड आहे या जेके ही पाण वारा जेके मुस्लमान मुल्क जेके आहिनि उन्हनि में अञा बि उहा कुवत या उन्हनि जी एतिरी अहमियत न आहे जो अकेले सिर कुझु करे सघनि। सही उन जे करे ज़रूरत पेश ईंदी ऐं उहो माण्हू मोहम्मद बिन सलमान ई थी सघे थो, छाकाणि जो हिकिड़ी वॾी बादशाहत आहे, हिकिड़ो अमीर मुल्क आहे ऐं उहो अमीर मुल्क जंहिंजा दुनिया जे अमूरनि वॾनि मुल्कनि वॾियुनि ताक़तुनि सां बहितर लाॻापा आहे सही ऐं हिकिड़ो सगारो मुल्क आहे मुआशी तौर ते। उन जे करे हू हिकिड़े पासे त हिन सॼे मुस्लिम वर्ल्ड खे गॾु विहारण जी सलाहियत रखे थो, ॿिए पासे जेको थो हू इन्वॉल्व करे सघे थो गॾियल क़ौमुनि खे, यूरोपीय यूनियन खे ऐं ख़ुसूसी तौर ते अमेरिका खे। त इहे सलाहियतूं आहिनि ऐं आउं सम्झां थो त इहे समूरियूं शयूं जेके कंसीडर कयूं वयूं आहिनि उन खां पोइ हुन इहो क़दम खयों आहे त हाणे हीउ मामिलो जेको थो हिकिड़े पासे थियणु घुरिजे। पर उन सां गॾु वरी ॿी हक़ीक़त इहा बि आहे त उहे मुल्क जिन जो तकरार आहे या उहे रियासतूं या उहे माण्हू उते जा जेके लोकल आहिनि उन्हनि जो तकरार आहे, उहे ख़ुदि छा था चाहिनि। सही आया उहे मतिलबु जेको चइजे त उहे कहिड़नि नुक़्तनि ते इतफ़ाक़ करे सघनि था, मतिलबु उहा मुमकिनात जी ॻाल्हि आहे, उनखे उहो पोइ ॾिठो वेंदो। पर पहिरीं त उन्हनि खां पुछियो वञे कि जे मूं चयो हिकिड़ो अहिड़ी सूरत हाल में आम तौर ते जेके उहो मेयरमेंट डिघे मुख़्तसिर मुदत जे लाइ कदम खणिबा आहिनि, पोइ वरी डिघी मुदत जे लाइ कदम खणिबा आहिनि, पोइ वरी आलमी जेका दुनिया उनखे इन्वॉल्व कबो आहे। पर पहिरीं त मसइलो बिलफर्ज़ इसराइल ऐं फ़लस्तीन जो इशू आहे त पहिरीं त उन्हनि खे पाण खे वेही जेको सो उहो ॾिसणो पवंदो त हू कहिड़नि माना मिनिमम घटि में घटि जेके नुक़्ता आहिनि उन्हनि ते हुननि जो इतफ़ाक़ थी सघे थो। पोइ वरी साॻियो फार्मूलो आहे उहो ईरान इसराइल जो थी सघे थो। बाक़ी रुगो इहो त हिननि खे हितां निकिरी वञणु घुरिजे, हिननि खे हीअं करणु घुरिजे, रुगो जेका असां परे खां वेही हाय घोड़ा पिया थिए उन जो नतीजो ही कॉन्फ्रेंस छा हुजे। पर हिन खां अॻु में जेके OIC जेके बि कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि, जेके बि इजलास कया आहिनि या जेका बि हाय घोड़ा गॾियल क़ौमुनि में थी आहे उनजो बि को नतीजो न आहे निकितो। आउं सम्झां थो त ही खणी वक़्तु आहे तो क़दम हुजे बि सही, पर जेसि ताईं उहे रियासतूं ख़ुदि जेके से उन्हनि वटि कंहिं मसइले जो हल न आहे तेसि ताईं ही पाड़े वारा आसे पासे वारा मुल्क उन्हनि जो हल कढी नथा सघनि। सही मुख़्तसिर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। ऐं ॻाल्हि उहा ई आहे त वाक़ई कॉन्फ्रेंसूं थियण बि सुठी ॻाल्हि आहे, बयान जारी थींदा, पर अमली क़दम कहिड़ा पिया खयां वञनि खिते में अमन जे क़याम लाइ या जेको फ़लस्तीन जो मसइलो आहे उनजे मुस्तक़िल हल जे लाइ या ईरान ऐं इसराइल जे तकरार जे मुस्तक़िल हल जे लाइ बि वाक़ई के क़दम खयां वेंदा ऐं उनमें आलमी बिरादरी जंहिंमें चीन आहे, रशिया आहे, अमरीका आहे, उहे को पंहिंजो किरदारु अदा करे सघनि था। जॾहिं सऊदीज़ उनमें इन्वॉल्व थिया आहिनि त उहे आलमी बिरादरी खे कीअं इन विच में आणे सघनि था, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में मूंखे चऊं था भलीकार। अच्छा माजिद साहब, हाणे ॻाल्हि इहा आहे त माज़ी में जेको सऊदी अरब जो रोल रहियो आहे ऐं 2023 में मूंखे यादि आहे उन ते प्रोग्राम में मूं कयो त इहे ख़बरूं छपियूं पाकिस्तान जे वॾनि वॾनि अख़बारनि में त मार्च 2024 ताईं सऊदी अरब बि जेको आहे इसराइल खे तस्लीम करणु वञे पियो थो। पर हीउ जेको विच में वाक़ियो थी वियो, जेको अटैक थियो इसराइल ते, उनखां पोइ इसराइल जेको रद्द अमल ॾेखारियो, उनखां पोइ मामला ज़ाहिर आहे ईअं अॻिते वधणु मुमकिन न रहिया। सो माण्हू अञा ताईं सऊदीज़ जो जेको किरदारु आहे उनखे शक जी निगाह सां ॾिसनि पिया था। हीअ जेका कॉन्फ्रेंस थी, कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त आई वॉश बि थी सघे थो या वाक़ई मूंखे लॻे थो त सऊदी अरब वारा वाक़ई एॾा इनकलाबी थी विया आहिनि जे क़िस्म जा बयान ॾियनि पिया या उन्हनि जा वफ़द ईरान जो दौरो पिया कनि, इवन कतर सां लाॻापा बहितर पिया कनि। सो हिकिड़ो त मुंहिंजो सुवालु इहो हूंदो त वाक़ई अमली तौर ते हू कुझु करणु वञनि पिया या हिन टकराव जो हल चाहिनि था। ऐं ॿी जेका ॻाल्हि इब्राहिम साहिबु करे पियो त आलमी बिरादरी खे कीअं इंगेज कजे जो रुगो बयान जारी न थियनि पर इन्हनि मसइलनि जो मुस्तक़िल को हल बि कढी सघिजे। असीं ताईं जेसी ताईं बिज़नेस जी ॻाल्हि आहे त मुस्लिम जेके रियासतूं आहिनि उहे तक़रीबन इज़राइल सां जेको आहे
उन्हनि जो कारोबार आहे जी ऐं सऊदी अरब जो बि रहियो आहे, इन में को शक ई कोन्हे। तुर्की आहे पर बिल्कुलु। जेका हा पर ॻाल्हि इहा आहे त हाणे जेको थियण वञण थियो जेको कुझु साल खनि अॻु में, शायदि 2023 जी ॻाल्हि आहे, मां पहिरीं ॿुधायो त उन ई जेको ऑब्जेक्टिव हो इसराइल जो, उन खे तमामु गॾु हिकिड़ो कापारी सिंधी में चइजे धकु लॻो आहे। ॿी ॻाल्हि इहा त इहा सऊदी अरब जी हाणे मजबूरी बि आहे। सऊदी अरब, तव्हां सवेरे चयो न त हीअ इसराइल जी जेका टेक्नोलॉजी आहे ऐं उन टेक्नोलॉजी में जेको सो USA हिकिड़ी जॻह ते बीहण, तो आउं सम्झां थो जेको विजन आहे MBS जो, उनजी असांखे ख़बर पए थी, हू सम्झे थो, हू इहा ॻाल्हि सम्झे थो ऐं उनखे चाइनीज़ बि इहा ॻाल्हि सम्झाई आहे त बाबा असांखे जेसीं ताईं पंहिंजे पेरनि ते कोन वेंदासीं त असां जेको आहे असांखे केॾी महिल बि ब्लैकमेल करे सघंदा ऐं असांखे हू ऑपरेट कंदा रहंदा। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हुन जेको आहे सो पंहिंजी जेका हिकिड़ी सोशल फैब्रिक आहे उन में बि हिकिड़ी तब्दीली आंदी आहे। हू हाणे लिबरल सऊदी अरब थी वियो आहे, अॻे वारो सऊदी अरब रहियो ई कोन्हे। उनजी पॉलिसी में जेका इंटरनल पॉलिसी जेको केरु सोचे कोन पए सघियो, उन में एतिरी तब्दीली आंदी आहे। ऐं सम्झां थो हिकिड़ो पॉलिसी जो शिफ्ट आहे, असांखे तस्लीम करणु खपे त ईरान में ॾिसो इख़्तिलाफ़ात हींअर बि आहिनि, यमन में हींअर बि उन्हनि जूं जेके आहिनि से कुझु न कुझु क्लेश थियनि पिया। मूं ॿुधायो त ईरान जूं कुझु प्रॉक्सी आहिनि, उन्हनि जे जेकॾहिं प्रॉब्लम में किथे न किथे जेके होती आहिनि, वरी यमन में जेके आहिनि से हुननि जी हुकूमत खे सपोर्ट आहे, सो उते बि हिननि जो क्लेश यकीनन हले थो। पर उनजे बावजूद बि जेकॾहिं हीअ गॾु वेही अहिड़े क़िस्म जी गज़ल स्टेज में ॾियनि था, बाबा असां पंहिंजा जेके आहिनि से डिफरेंसिस खे डिफ्यूज़ करे ऐं अॻिते हलनि घुरूं था, ऐं जेका खिते जी हालात आहे ऐं सभ खां अहम सबबु जेको छो आहे उहो ईरान जो जेको डिटेरेंस आहे, ईरान जो जेको रिस्पॉन्स आहे। तव्हां ॾिठो त जेको इसराइल अटैक कयो आहे, उनजे बावजूदि ईरान खे बि सच को नुक़सानु कोन थियो आहे जेको माण्हुनि खे ख़दशो हुयो। सो हाणे सम्झनि था त जेकॾहिं असां पंहिंजे पेरनि ते बीठासीं, जेकॾहिं ईरान खे थोरी सपोर्ट कईसीं, हिकिड़ो ब्लॉक ठही सघे थो। पोइ पंहिंजे कंडीशन ते तव्हां अमेरिका सां ॻाल्हाए सघो था। हीअं त सूरत हाल सफ़ा वन वे लॻी पिया न, त माना जंहिंखे इसराइल चाहे जेको आहे सो मारे, जंहिंखे चाहे कंहिं मुल्क में कंहिं लीडर खे मारे छॾे। तव्हां ॾिठो त ईरान जा केतिरी जेका लीडरशिप आहे उन्हनि खे मारियो वियो आहे ऐं उनजो वॾो नस्लनि ते नुक़सानु थींदो आहे जेकॾहिं कहिड़ी अज़ीम लीडर खे केरु क़तल करे छॾे। न सिर्फ़ु ईरानी, हू इहे बि सम्झनि था त कंहिं बि लीडरशिप खे जेको आहे सो उॾाए सघनि था, हिन वटि एॾी ताक़त मौजूदु आहे। इसराइल इनफैक्ट थ्रेट थी वियो आहे रीजन लाइ, मिडल ईस्ट लाइ वॾो थ्रेट थी वियो आहे। ऐं सम्झां थो उन खे जेको आहे काउंटर करण लाइ सऊदी अरब में या उन्हनि जे जेके हुकुमरान आहिनि, उन्हनि में इहा फीलिंग जेका आहे त उहा महसूसु थिए पई। काफ़ी ॾींहंनि खां अॻे बि हिन अहिड़ी क़िस्म जी जेका नक़लकशी पई थिए, इहो जेको कुझु थिए पियो, यकीनन उन्हनि चयो त असां बिज़नेस उन्हनि सां कंदासीं। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त कुझु न कुझु फीलिंग आहे। उनजो जेको वॾो सबबु आहे उहो चाइना आहे ऐं ॿियो सबबु इहो आहे जेका पुराणी जेका एडमिनिस्ट्रेशन हुई बुश जी न पर बाइडन जी, उनजी जेका हिकिड़ी ओवरवेलमिंग सपोर्ट हुई इसराइल खे, उन बि सऊदी अरब खे तमामु घणो मायूस कयो आहे त हुननि उन एटलीस्ट जेका आहे त उहा सीज़ फायर थी वञे हा, ॿार ऐं औरतुनि जो एतिरी जेका आहे उहा किलिंग न थी आहे जेका थी, जंहिंखे USA ख़ासि करे उन्हनि जी जेका फार्मर गवर्नमेंट हुई उन खे कुझु बि न कयो, माना झले कोन सघिया। त इहो बि हिकिड़ो वॾो फैक्टर आहे। ॿियो सवेरे तव्हां ॻाल्हि कई जेका टू नेशन स्टेट वारी, आउं नथो सम्झां उन पासे वेंदा, आउं नथो सम्झां क्वेशन थ्योरी जे पासे जेकॾहिं स्टेट जी का सॉल्यूशन आहे। सऊदी अरब न पर इहो फलस्तीन उनखे तस्लीम कंदो, उन्हनि जो पहिरें खां वठी हमास ऐं ॿियूं जेके हुननि जूं तंज़ीमूं आहिनि, इहे जेके उहे नथियूं तस्लीम कनि त बाबा असां इसराइल खे हिते तस्लीम बि कंदासीं। टू स्टेट जो सॉल्यूशन जो मतिलबु इहो आहे त असां इसराइल खे तस्लीम कयूं ऐं उन खिते में इसराइल बि हुजे ऐं उन खिते में फलस्तीन बि हुजे, जंहिंखे आउं सम्झां थो वॾो टाइम लॻंदो एक्सेप्ट करण लाइ। जेके हालात आहिनि प्रोवाइडेड, जेका असांजी सूरत हाल आहे, जेका कंडीशन आहे, उन में इहो फार्मूलो जेसीं ताईं फलस्तीन जेके आहिनि से ऑन बोर्ड कोन्हे, इन खे बि मुंहिंजो ख़्यालु आहे त एतिरो जल्दी एक्सेप्टेंस कोन मिलंदी। सही आहे। जेको हींअर ते बयानु आयो आहे उन में इहो ई आहे, MBN सां रिलेटेड बयानु आहे त बैन अल-अक़वामी इतिहाद जी शुरूआति कयूं पिया ॿ रियासती हल जे हवाले सां। इब्राहिम साहिब, त ॻाल्हि उहा ई आहे जीअं अव्हां पाण चयो त सऊदी वटि एतिरा वसीला बि आहिनि, दुनिया में उन सां रिलेशन बि उन्हनि जा जंहिं लेवल ते आहिनि। सो जेकॾहिं सऊदी वली चाहिनि त फ़लस्तीन वारो मसइलो हुजे या ईरान इसराइल वारो मसइलो हुजे, इहो हल कराए सघनि था आलमी बिरादरी खे इन्वॉल्व करे। सो जेकॾहिं लॻे थो त इहो थी वेंदो, पहिरियों त सुवाल आहे जेकॾहिं इहो थी थो वञे त वाक़ई पोइ मोहम्मद बिन सलमान जेके आहिनि मुस्लिम उमा जा हिकिड़े वॾे लीडर तौरु बि साम्हूं उभरी सघंदा, दो की हाणे बि उन्हनि जी हिकिड़ी काफ़ी इंपॉर्टेंस त आहे।
न बिल्कुलु जेकॾहिं हू चाहिनि था ऐं समूरिन इंटरनेशनल कोर्टुनि खे गारंटर बनाए या उन्हनि जी मदद वठी जेको सो ही अहिड़ी का अॻुभराई थी वेंदी त हुन में बाक़ाइदे उनखे जेको तारीख़ में ॻणियो वेंदो उन किरदार खे ऐं टू नेशन स्टेट वारी जेका ही ॻाल्हि करे थो उते वधीक मुंहिंजो शक ॿियो थो वञे। जी शक माना ॿियो इन हिसाब सां त हू तव्हांजी जेका 57 मुल्कनि वारी जेका तंज़ीम आहे OIC उन जा घणा जेके से मुल्क आहिनि उन्हनि जा ख़ुदि जेके आहिनि मुख़्तलिफ़ नोयतुनि जा मुआहिदा थियल आहिनि इसराइल सां। सही कंहिंजो ट्रेड ते थियल आहे, कंहिंजो डिफेंस ते थियल आहे, कंहिंजो स्ट्रेटेजिक पॉइंट ऑफ व्यू खां थियल आहे, कंहिंजो ऐं कुझु जेके मुल्क उन्हनि तस्लीम जिन जा कयो आहे मुआहिदा या आहिनि इट मीन्स कि जेको उहे उनखे रियासत तौरु तस्लीम कयूं वेठा आहिनि न पहिरियां ई। एग्जैक्टली जी बल्कि ही जेको ताज़ो थियो हो इब्राहिम पैक्ट जेको थियो हो उन में ही तव्हांजो नार वारा ही गॾियल जेके आहिनि अरब इमारतूं उहे बि आहिनि, उन्हनि जूं रियासतूं बि आहिनि, उन्हनि जो खणी सऊदी हिसो न आहे, पर सऊदी को अहिड़ो स्टैंड जेको सो या स्टांस कॾहिं बि न आहे वरितो जंहिं मां इहो सम्झे त हू बिल्कुलु जेको सो इसराइल जो दुश्मन आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि ही जेको एनवायरमेंटल थियो आहे इंटरनेशनल उहो तक़रीबन जेको ही ट्रम्प ॻाल्हि करे पियो त असांखे पंहिंजे मुल्क जी ई मालिकी करणी आहे, पंहिंजे मुल्क जी हुक्मरानी करणी आहे, जेका ओनरशिप चइजे या पंहिंजे मुल्क खे संभालणो आहे, पंहिंजे मुल्क खे ई संभालणो आहे। ही मामिलो उॾांदो वञे। हाणे जेकॾहिं ही इन ई मामले में हथ विझे थो MBS सऊदी या पाकिस्तान त उनखे पहिरियों वॾो चैलेंज जेको आहे उहो साम्हूं ईंदो त जेके ख़ुदि मुस्लिम मुल्क आहिनि उन्हनि में कहिड़ा कहिड़ा ब्लॉक्स आहिनि। सही मतिलबु उन्हनि जा कुझु जेके मुल्क आहिनि उन्हनि जा ईरान सां सुठा लाॻापा आहिनि, सऊदी सां न आहिनि। कुझु जेके आहिनि उहे सऊदी जी भर वठे वेठा आहिनि, कुझु जेके आहिनि उहे ख़ुदि जेको इसराइल सां मुआहिदा करे वेठा आहिनि। बिल्कुलु त पहिरियों इहो चैलेंज आहे। उन खां पोइ थींदो इहो जो तमामु जेके मुमकिन आहे जेके जिन ते ठाह थी सघे, जिन ते सीज़ फायर थी सघे, जिन ते अॻिते जे लाइ को लाहे अमल कढी सघिजे, जिन ते हलंदे वॾे में वॾे नुक़सान खां बची सघिजे ऐं जेका थर्ड वार जेका जंहिंजो ख़ौफ़ फील थो थिए त सुभाणे जंग लॻणी त पोइ चाइना बि इन्वॉल्व थींदो, रशिया थींदो ऐं आलमी जंग थी वेंदी हली। इहो ख़दशो ऐं ख़ौफ़ ज़रूरु आहे, इन खां बची सघिजे त अहिड़ो इन क़िस्म जो को बि हल कढी सघिजे थो इन ई फोरम तां। ऐं आउं सम्झां थो ॿियनि में न, छाकाणि जो ईरान ख़ुदि धुर आहे, हेॾां फ़लस्तीन ख़ुदि धुर आहे। असां जहिड़ा जेके ग़रीब मुल्क आहिनि जेके $1 अरब जे लाइ जेको सो IMF खे मिनथूं कंदा था वठूं, असांजो को बि हाल कोन्हे। असां जहिड़ा ॿिया बि आहिनि ग़रीब फ़क़ीर क़िस्म जा मुल्क, उन्हनि जो को बि हाल कोन्हे। उन ई जे करे MBS ॿियो कुझु न अहिड़ो को बि किरदारु करे सघे थो जंहिं जे ज़रिए जेको तमामु वॾो नुक़सानु आहे उन खां बची सघिजे ऐं ख़ासि तौर ते इंसानी हमदर्दी बुनियादनि ते हीउ जेको नुक़सानु पियो थिए, जेको इंसानी हक़नि जी वायलेशन पिए थिए, ॿार पिया मरनि, जिते औरतूं पियूं मरनि, जिते तमामु घणो ॿियो जेको नुक़सानु पियो थिए इंफ्रास्ट्रक्चर जो, घटि में घटि इन ई खे रोकण जे लाइ लाज़मी आहे को फार्मूलो हूंदो या जेको सो का हिकमत मिली इन ते थी सघे थी सही सघे। सही बिल्कुलु। ऐं उमेदु कजे त ज़ाहिर आहे इन हल तरफ़ ई जेकॾहिं मामला वञनि त ॾाढो हिकिड़ो सुठो हूंदो। अच्छा माजी साहब, हाणे अचूं जेकॾहिं मुल्की सूरत हाल ॾांहुं त PTI वारनि जूं धमकियूं अव्हांजे साम्हूं आहिनि। सवाबी वारो जलसो बि थी वियो ऐं चयो पियो त उन में या फाइनल जेका आहे सा हतमी कॉल ॾिनी वेंदी, उहा त कोन आई। सो हाणे बि इहे ॻाल्हियूं थियनि पियूं त को मुल्क गिर असीं एहतिजाज कंदासीं, माण्हू तेसि ताईं वापसि न वेंदा जेसि ताईं मक़सदु, हाणे मक़सदु छा आहे, मतिलबु हुकूमत जो ख़ात्मो ऐं मौजूदा कंडीशन में जेका एस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत जो इतिहाद आहे उहो त ख़ात्मो त नज़र अचे कोन पियो। हिकिड़ो त इहो त वाक़ई अहिड़ी तहरीक जी तयारी PTI करे पई अव्हांखे लॻे थो। ऐं ॿियो जेको अॼु नंढिड़ो ट्रेलर नज़र आयो त जेके मुलाक़ात जे लाइ विया बानी सां उहे पाण ॿधिजी विया, जिन में उमर अयूब हुजे, असद कैसर हुजे, शिबली फराज़ हुजे, अहमद ख़ान हुजे। इन सीन खे कीअं था ॾिसो? ॾिसो नसीब साईं, हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झ में अचे पई त हींअर हिन वक़्तु हुकूमत तमामु घणी मज़बूत आहे ऐं हुकूमत जेका आहे उहा जंहिं तरीक़े सां हुकूमत करे पई मज़बूत आहे, हा इंतिहाई उहा मज़बूत लॻे पई ऐं उनखे कंहिं क़िस्म जो ख़तरो न आहे। ऐं इहा ॻाल्हि बि सम्झ में अचे पई त उन्हनि फ़ैसिलो करे छॾियो आहे त भई हाणे जेकॾहिं
हिननि कंहिं बि क़िस्म जी अॻुभराई कई त असां हिननि खे मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं ऐं बर्दाश्त कोन कंदासीं। हे अॼु उन्हनि हुनखे रिफ्यूज़ करे छॾियो, अरेस्ट करे छॾियो, त माना हिननि वटि सिग्नल वियो हलियो सुभाणे बि जेकॾहिं का कार्रवाई थी, जेकॾहिं हिननि कोई प्रोटेस्ट कयो त हुकूमत खर्च न कंदी, माना सोलियन थींदी लॻभॻि। तो मुंहिंजो ख़्यालु आहे त इन जो जेको असरु आहे, फ्रस्ट्रेशन आहे, उहा PTI में नज़र अचे पई। PTI वारा ॾाढा हिकिड़ी माना गोमगो वारी हिकिड़ी सूरत हाल में आहिनि, फ़ैसिलो कोन पिया कनि ऐं फ़ैसिले में डिले पिया कनि ऐं केॾी महिल चवंदा त हुनजी कॉल अचणी आहे कि इमरान ख़ान जी जेका फाइनल कॉल हूंदी केॾी महिल चवनि था, छा केॾी महिल चवनि था, माना उहे डिफरेंट क़िस्म जा एक्सक्यूज़ ॾियनि पिया। ऐं मूंखे इहो बि नज़र अचे थो जेका पंजाब जी लीडरशिप आहे ऐं KTK जी लीडरशिप आहे, उन में बि वाज़े फ़र्क़ु थो नज़र अचे त उन्हनि जी स्ट्रेटेजी डिफरेंट आहे, उन्हनि जी स्ट्रेटेजी डिफरेंट आहे ऐं डिफरेंट हिकिड़ा माउथ पीस बि निकिता आहिनि जंहिंमें फवाद चौधरी जेको आहे त उहो अॻियां आहे, उहो बि जेको हुयो पंहिंजो जेको बूट खणंदो हुयो पंहिंजो वाॾो आहे, पर हाणे जेको आहे सो फवाद चौधरी खे बि हिननि हिकिड़ो माउथ पीस जेको आहे सो स्टार्ट कयो आहे, जेको डिफरेंट क़िस्म जी ॻाल्हियूं थो करे त भई PTI जा जेके आहिनि सा उन जे जेके ओवरसीज़ आहिनि उन्हनि सां असांजो को तालुक़ु कोन्हे PTI जो, ऐं PTI हिकिड़ी जेका आहे सा जमायत आहे, उनखे ओवरसीज़ वारनि जेको आहे सो तानिश कयो आहे, नालो उन्हनि जो ख़राबु कयो आहे। सो इहो हिकिड़ो माना प्ली पिया कनि केस जेके आहिनि से हुकूमत वारा। ऐं हिकिड़ो ख़दशो इहो बि आहे जेके कुझु माण्हू ऐं कुझु पॉलिटिकल पंडित चवनि पिया त इहो इम्कान मौजूदु आहिनि त इमरान ख़ान जो जेको केस आहे उहो फ़ौजी अदालतनि में थी सघे थो दिसंबर ते हलियो वञे। ऐं जेकॾहिं उन ई तरफ़ बि शयूं मूव थियनि थियूं, उनजे लाइ बि हिननि खे फ़िक्र आहे त असां जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि कई त जेकॾहिं को 9 मई वारो वाक़ियो वरी को थी थो वञे या को अहिड़ो मैसअप या मिसहैप थी थो वञे, उनजा के रिपरकेशन न थिए। सो मुंहिंजे ख़्याल आहे त PTI ॾाढी हिकिड़ी फ्रस्ट्रेशन वारी सूरत हाल में आहे। उन्हनि खे फ़ैसिलो त करिणो पवंदो, माण्हुनि खे त अॻियां आणणो पवंदो, डिपेंड अगेन करे थो त हुकूमत जी परफॉर्मेंस छा थी रहे। हुकूमत जी परफॉर्मेंस जे हवाले से हिन वक़्तु ख़ासि करे पंजाब जी सूरत हाल क्रिटिकल आहे, उन में फोग आहे ऐं उन फोग जे करे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि ऐं माण्हू एतिरा परेशान आहिनि जो हू गारियूं पिया था ॾियनि हुन हुकूमत खे। फैक्टर आहे इहो बि इम्पैक्ट कंदो, छो त जेकॾहिं तव्हां एतिरी घणी फोग आहे जंहिंमें माण्हू साह नथो खणी सघे ऐं उन ई जेका बल्कि फोग न आहे, स्मोग आहे, ऐं उहा स्मोग जेका आहे उन जो जेको असरु आहे उहो माण्हुनि जे लंग्स ते ऐं उन्हनि खे कैंसर ऐं अलाए कहिड़ियूं बीमारियूं थियूं थियनि ऐं हुकुमरान ॿाहिरि पिया था घुमनि, जनीवा ऐं के लंडन जा सेफ पिया कनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे इन जो इम्पैक्ट पवंदो, इन जे करे हुकूमत खे कुझु न कुझु जेको आहे सो थ्रेट थींदी, छो त माण्हू ॿाहिरि निकिरंदा त तव्हां कुझु कोन कयो आहे, घुमो फिरो पिया ऐं थी सघे थो इन जे करे जेका आहे सा PTI जे लाइ का माण्हुनि में का हमदर्दी पंजाब में पैदा थी वञे या घटि में घटि हिननि ख़िलाफ़ नफ़रत थी वञे, उनजो बि असरु थी सघे थो। हाणे ॾिसो टाइम जेको आहे सो असांखे ॿुधाईंदो त छा थो थिए, त एॾा आइडियल सूरत हाल हींअर बि मुल्क जी कोन थी लॻे कंहिं बि हवाले सां इकनॉमिकली या हू बि अदरवाइज़। असां ॾिसूं था हिकिड़ी फ्रस्ट्रेशन आहे, असां कल्ह ई डिस्कस कयोसीं जेको कोर्टनि वारा जेके मामला हुआ उते बि हिकिड़ी पोलराइज़ेशन नज़र अचे थी ऐं हू बि असां ॾिसूं था पॉलिटिकली ॾाढी पोलराइज़ेशन आहे। तो टाइम विल टेल अस कि असां छा थो थिए हिन मुल्क में, पर मूंखे लॻे थो त एॾियूं के स्टेबल सूरत हाल मुल्क जी न आहे। सही। इब्राहिम साहब, हीउ जेको अॼु हिकिड़ो नंढिड़ो ट्रेलर थियो, जेके कैदी सां मुलाक़ात लाइ आया उहे पाण कुझु वक़्त जे लाइ कैदी बणिजी विया, सो इहो हिकिड़ो पैगाम त सभिनी जे लाइ हूंदो त जेकॾहिं अवां जेल में मिलण जे लाइ बि अचो था त पाण ॿधिजी था वञो, त पोइ जेकॾहिं अवां तहरीक हलाई त पोइ अवां सां छा थींदो। असां हिनखे इन तनाज़ुर में ॾिसूं या इहो कहिड़ो मैसेज ॾियण जी कोशिशि कई वई आहे या मौजूदा कंडीशन में उहा ई ॻाल्हि जीअं असीं चऊं पिया त जॾहिं एस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत सेम पेज ते हुजनि ऐं बल्कि इताद हुननि जी मथी लेवल ते हुजे, जेको घुरनि बि नथा उहो मिली थो वञे, इन कंडीशन में PTI जेकॾहिं का तहरीक हलाए थी त पोइ रिप्लाई हुकूमत जी तरफ़ां रद्द अमल छा थी सघे थो? जेके अॼोकियूं गिरफ़्तारियूं आहिनि इहे जस्टिस मंसूर अली शाह जी ॿोली में जेके चऊं त इहा गपशप हुई, हिकिड़ी गपशप हुई। अच्छा, हुकूमत बिल्कुलु मज़बूत आहे, पर आउं नथो सम्झां हुकूमत एतिरी मज़बूत आहे जेतिरी इमरान ख़ान जी हुई। मज़बूत हुकूमतूं ऐं राति पेट में किरंदियूं असां ॾिठियूं आहिनि, उनजे करे इन पासे खे तव्हां छॾे ॾियो। ओके, मसइलो इहो आहे त PTI जेको सो आहे उन में सत केतिरी आहे, पाण माण्हू ॻोल्हे खणी रोडनि ते निकिरे, स्ट्रीट पावर केतिरो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त PTI वटि चार्टर आउट डिमांड कहिड़ो आहे। टी ॻाल्हि इहा आहे त PTI जेको सो आहे उहो पंहिंजनि माण्हुनि मां कंहिं कंहिं ते एतबार कंदी त उहे माण्हुनि खे कढी ईंदी, छाकाणि जो हाणे हर ॿिए माण्हू ते इहो इल्ज़ाम थो लॻे त उहो जेको सो इस्टेब्लिशमेंट जो माण्हू आहे। हर टे माण्हू ते जेको सो उहो इल्ज़ाम थो लॻे त पहिरीं त क़यादत जो बहरान आहे,
चोथीं ॻाल्हि इहो लेम एक्सक्यूज़ आहे त इमरान ख़ान काल ॾिनो सॼो मुल्क कोन बंदि थी सघे। मुल्क बंदि करे सघे थी PTI, बिल्कुलु करे सघे थी। उन जे लाइ शर्त आहे त उन जे पोयां जनरल पाशा जहिड़ो हुजे, जनरल ज़हीरुल इस्लाम जहिड़ो हुजे, जनरल राहिल शरीफ़ जहिड़ो माण्हू हुजे बिछल, उहो मुल्क बंदि थी वेंदो हलियो, वॾो जलसो थी वेंदो हलियो, वॾी रैली थी वेंदी हली, पार्लियामेंट ते हमिलो बि थी वेंदो, PTV ते हमिलो बि थी वेंदो हलियो। हाणे अहिड़ो माण्हू जेको सो आहे उहो पहिरीं ॻोल्हिनि ऐं पोइ मतलब थी ना वेंदो ही हलियो, बाक़ी समझूं, न को पोइ त न ई हा समझूं। असांजे तरफ़ हू पाण बि चवंदा असांजे तरफ़ां न ई सम्झो, असांजे तरफ़ां जवाब ई सम्झो। ठीकु आहे। पोइ यार उहो छा चवंदा आहिनि, पहिरें कुटाए पाण को न खणजे साण। वरी महिरबानी, टाइम पूरो पियो थिए, पाण वरी कोशिशि कंदासीं सुभाणे हुन डिटेल में ॻाल्हि ॿोल कयूं। नज़ीर, अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणी पहुचे, असां ईंदा इजाज़त, अलाए निगहबान।